जेका सिंध टीवी मल जी असां रांदि अॻिते करे थी असांखे वॾी ख़ुशी आहे। असां वॾी तयारी कई आहे इन लाइ अलाह कंदो इहो असां मुक़ाबिलो खणंदासीं। डिवीज़न जो मुक़ाबिलो आहे। असांखे वॾी ख़ुशी इहा ई आहे जो असांजी सिंध टीवी मल खे अॻिते करे थी। लाड़काणे में असां ज़िले में 3-400 मल थींदासीं। सिंध टीवी वारनि ऐं गवर्नमेंट वारनि जेको प्रोग्राम करायो आहे शेरे सिंध जो, उनजी असां ॾाढो जेको आहे महिनत था कयूं ऐं ॾाढी असांजी ख़ुशी आहे जेको अवार्ड रखियो अथनि ऐं जेको आहे प्राइज़ रखी अथनि, जेको पैसो रखिया अथनि असां उनजे करे खायूं पियूं था। छेला मखण बादाम जेको बि असांजो हाल असां महिनत ॾाढी था कयूं। सिंध टीवी वारनि ऐं हुकूमत गॾिजी तावन कयो आहे। मलाखड़ा थियनि था शेर सिंध जा, असां दिलि जे गहराइनि था थोराए अथऊं। इन में निंड्रा भेटाइणी पवंदियूं, सुबुह जो उथंदा तेल लॻंदो, भॼंदा डुकंदा, वरी उन में खीर 2-2.5 किलो आहे, गिहु आहे 2.5 सचो आहे। हीउ 31 तारीख़ जेको जेकमाबाद में थींदो, वॾे पैमाने ते मलनि तयारी वरिती आहे। घोटकीअ में 27 तारीख़ आहे, 31 तारीख़ जेकमाबाद में आहे। मलनि जूं फुल तयारियूं। उहो ख़ुशि नसीब माउ जो पुटु आहे शेर सिंध जेको बि थियनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। सिंध टीवी जे तरफ़ां असांजो मलाखड़ो थी रहियो आहे। ज़िले जेकमाबाद में ॾाढे ज़ोर ज़ोर सां मुक़ाबिला आहिनि ऐं हर मल तयारी करे रहियो आहे। असांखे इन सिंध टीवी जे तरफ़ां ॾाढी ख़ुशी थी आहे जो असांखे अहिड़ो प्रोग्राम मिलियो आहे ऐं असांजे ज़िले जेकमाबाद में मिलियो आहे। हर मल खे इहा ख़्वाहिश आहे त मां शेर सिंध थियां। शेर सिंध त कुदरत जे पासे आहे, जेको नसीब हूंदो उहो थींदो। बहरहाल असां हुकूमत जा ऐं सिंध टीवी जा शुक्रगुज़ार